पावे दी घर में हीरा अंदर बस बस हीरो तू ऐं असां न पर हाणे मीर वारा ॿुधंदा मीर वारा सुबुह सां पहिरियां मां सूबेदार जा कन छिकिया पोइ मीर वारनि जे कननि में हथ विझणु सवलो थी पवंदो तूं बेफ़िक्र थी वञ इन्हनि जे भिलो करण जे लाइ मूंखे ई कुझु करणो पवंदो ये दुश्मनी पाए के छोपे वधाईंदो वनी मुझे घर में अची खाट हणन ऐं मां चुप करे वेही रहां हा न बेन जे घरन के खाट नथा लगन भलोका तोखे केतिरा भेरा चयो अथम त पंहिंजे कम सां कम रखंदी कर ॿाहिरि छा पियो थिए मां छा पियो कयां तूं हिनखे छॾे ॾे हिकिड़ो कम चयो अथम उहो बि नथो थिए त ॿिया कम किथां थींदा कहिड़ो कम ॿी शादी ठीकु आहे मलूका मां सुभाणे साईं कमदार खे रिश्ते जे लाइ मोकिलियां थो पर पोइ तूं पछताईंदीअ मुझे पछता के छॾ मां तोखे ख़ुशि ॾिसण थी चाहियां ॾींहं ॿिनि में इहो बि ॿुधंदीअ हाणे त ख़ुशि न दोस्त आयो हींअर था पुछण अचो छो छा थियो इहो पुछ त छा न थियो ॿिया त ॿिया पर तव्हां बि मूं मथां फायर कया कानू लानत करे जो तुझे मथा कंहिं फायर कयो हुजे अरे तुंहिंजे करे त ज़रे घटि असांजो सिर वियो हो छा बस अथव सॼी राति मूंखे टोड़ायो अथऊं सिर वरी नहीं तव्हांजो पियो वञे हा यार असां कमदार जे घर में मस गिरियासीं त पोयां धूड़ा मची विया अलाह खणी बचायो ख़ैर सां निकिरी आयासीं तव्हांजो त प्रोग्राम मूं वटि हुयो न पर अदा वॾे चयो त खानूअ खे तकलीफ़ न ॾियो हितां ई हली कमदार जो कमु करे था अचूं पोइ न्यापो त कयो आहे न यार इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तुंहिंजे मथां इहे फायर थिया कीअं न पर न सम्झां थो त ॻोठ जे घिटिन में लिकल हुआ पर जीअं ई ॻोठ जे भर में पहुतुमि न त बंदूकूं सिधियूं थियूं वयूं इहो बि शुकुर थियो जो मुंहिंजी नज़र पइजी वियनि न त अख़बार में सुभाणे ते मुंहिंजो चिॿो फोटू ॾिसी आ ॿुध खानू इहे कम रेस जा अथई और छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे को नओं पुराणो हवालो ॾियो तूं पंहिंजा हवाला ॾे मुंहिंजे हवालनि खे छॾ ॾींहं जो पुलिस जी टोड़ाए त राति जो भाॻिया हे घड़ी खनि बि अखे न ॿकरनि सां आणंदो आहियां हिते यार हिन सूमर ते अदा वॾे जी हाज़ुरी आहे केस अची ॻिचीअ में पियो आहे पोइ कयो न बिलो अदा चयो आहे त रजब जो बिलो कयो त जीअं बयान मटाए पोइ देरि छा जी निभागो घर खां ॿाहिरि ई कोन थो निकिरे घर खां ॿाहिरि नथो निकिरे त छा थी पियो हलो त हली घर में साटो ॾियूंसि जे सूमर खां अॻु ॿाहिरि हथ न आयो न पोइ ईअं ई कबो यार अचर घड़ी खनि त ॿकरनि सां बि निंड लाइ सिकी वियो आहियां यार पोइ भला मां हलां थो रेस मूंसां खाने गदा न पुॼणो आहे चङो यारो यारी यारो यारी ठीकु आहे दादा अचर भला ॿकरे जो ख़्यालु कर
यार खानू अजू मजू वारनि जी भेण नसीबा दिल में घर करे वई आहे। कोई भजाए वञी से रिश्तो कोन मिलंदी। हलण लाइ बि त तयारु थिए न। कात कर भूपी पाणे कानो फिट करे ॾींदई। यार अहिड़ी का सुझे ई कान थी। हिकिड़ी माई खेरा हुई, उन्हनि वरी जबार वारनि सां माइटी कई आहे। उहा कमु कान कंदी। पोइ कमदार जी माई खे मोकिल, उहा बि वॾी ॾाइण अथई। चई थो ॾिसांसि, या त कमु कंदी या वरी ॾींदी बंबोर खे बाहि। हाय हाय किन खणी क्यों थई। अरे मुआ का वांद काई करे वनी का गोरी टिकी वठी खा। हे बैठो तो गरड़ाट करें पियो, असां जो भी खाधो तो वेहो करें। दिल थी फ्रे पई। हाय सजो रे जमल भी बुहारी दे त हिन जा इहे दोगा पियो मेल कहर करे छडियो थई। तो पता है खैर हाँ जेसर जो खैर हुजे। पानी त मो ठरे ही कोन थो पियो। घणो ही चयो मांस भोपे के त न उंदलो वठिया पर हे पांजन फडन में पूरो घर जो सोचे ही कोन थो। ओ बोड़ी कैसा भई ॻाल्हाई? मोर थो ठहे पियो। घर में सजो था कोन्हे को। हाणे हे त ॾिसो न हिन काढ़े में इहो पानी ठरंदो सो असां पीअंदासीं। न मां तोखे फ्रिज वठी अचे ॾियां थो। तू छा फ्रिज वठी ॾींदे? वठी दिलो कोन थो ॾे, घर में वरी फ्रिजूं वठी ॾींदो। आयो थावन वारो पारन वारो भांडारन वारो। इहो ॻाल्हि त ॿुध, सोणीअ जा पी दिलनि वारो आयो आहे ऐं 20-25 रुपया ॾे त वञी वठी अचांसि न दिलो। दिलनि वारो आयो दिलो वठी अचां। मां 10 रुपया चई। हां ॾिसो हे 10 रुपया रो कोन दिलो वठी अच वठ। हाँ 10 रुपए में भी दिलो मिलंदो। सदाई अधूरा कम। मुआ मां त चवां थी मुंहिंजे वए खां पोइ तूं पिनंदे। हल पिन दे केॾे हिन का सोली सावड़ी कजई वात मां रुगो पिट जाए। खुदा जी का मार पवंदी रह न मां छो अची तो मारियो हां। ए अलाह न करे का ज़ाहिर होवे जहिड़ो मूंसां आहे। पारन वारो दिलन वारो भांडारन वारो कुंडी वारो ठिकरे थावन वारो। अरे छोरा बीह इहो हे दिलो घणे तो ॾे पियो? न दिले बा 20 रुपया वठंदुमि। 20 रुपया दिले जा ऐं खुदा तरसी कर। को सोन जो दिलो थो ॾे छा? ठिकर जो थावा कुछ घटताई कर। हाणे आखिरी ॻाल्हि दिले ऐं पारिया तोखां मां 20 रुपया ॿिन्हिनि जा वठंदुसि। ॿिन्हिनि जा 20 रुपया नी? ॿिन्हिनि जा। हाँ चङो बीह त मां पैसा खणी अचां। अरे घणे जो पारो आहे? पारो 20 रुपया। हाँ मूंखे ॾे तूं। आई वठ सुठो ॾिजाए। पारो सुठो आहे। हा ये अथई 20 रुपया वठ। दिलो बि खणो असां गॾु। हाँ दे बाबा। अड़ी हेडे ओ जानी इहो छा थी करे पई? मुंहिंजा चुकायल थां वठी खयूं वञे। मुई ॿिया बि पिया अथसि, ख़ाली ही हुयसि छा हिननि ते अखु ई छा? ॿिया वठ न पंहिंजा पैसा ॾेई। वठ हाणे ॾिस। हाय तूं ॿियनि जो चुकायल शयूं थी वठंदी वते, पंहिंजी क़बर बि ॿिया खणी वेंदई। अड़े छोरा मां जो तोखां चुकाया त तो हुनखे छो ॾेई छॾिया? हाणे वठ पैसा मूंखे ॿिया ॾे। माई हे थां खतलन। छो? हाँ पोइ मुंहिंजा चुकायल हुनखे छो ॾेई छॾिया जो खपियल अथई त? मां चवां थी पई वरी हिन घिटीअ ॾे पेर न कजांइ, न त हिकु भांडो साऊं खणी न वेंदे ठिकरीअ खां धार करे छॾींदीसांइ। अॼु खुदा तरसी थी कयां पई। निकिरो हाणे हलो।
खान मां तोड़े पे अचा। खैर में मीर खान आचार्य न बन के पेश कर। अञा त मुल्क बरियो ई कोने, उन्हनि खे एतिरो जल्द पेश कयां। एतिरो कर जो सुभाणे मूं ॾेई सघीं। मूंखे छॾियो, तव्हां बि एतिरो कदम खणो जो सुभाणे तव्हांखे पछताइणो न पए। मीर खान अञा मां दायरे में आहियां। जेकॾहिं आचार्य न बन के पेश न कई त मजबूरन मूंखे घर जे मथां छापो हणणो पवंदो। बस बस हिकु लफ़्ज़ वधीक न। पहिरीं बि बग़ैर वारंट जे मुंहिंजे घर में गिरियो आई, ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ, न त मीरा तू रईस सां फिटाए सघे थो, भुलिजी बि कॾहिं असां जहिड़े इंस्पेक्टरनि सां हथ चुरान न कजांइ, न त तुंहिंजो जीअण हराम थी वेंदो। उहो मर्द ई पैदा न आहे थियो जेको मीर जो जीअण हराम करे। मुंहिंजे ख़ौफ़ खां कई इंस्पेक्टर तो बदलियूं कराए हलिया विया। अञा त तव्हां मीर जी ताक़त ॾिठी काथे आहे। अञा त मां अख बूट रांदि शुरू कई आहे, हुन में बि तव्हांजो पघर सुके नथो। दाऊद, जॾहिं न मां पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमाल कई, पोइ तव्हांजो छा थींदो? जंहिं हिन शहर जो अमन बर्बाद करण चाहींदो त पोइ भल मूं सां फिटाए। दाऊद, जेकॾहिं मां तोखे सुकून सां सुम्हण ॾिनुमि न, मुंहिंजो नालो बि मीर खान आहे। कर ख़बर कमदार कीअं वॾा पेर गया थी? जमाल खान, तव्हांखे त ख़बर आहे त रईस जे शादीअ खे 10 साल गुज़री विया आहिनि, पर हुनखे अञा ताईं औलाद न थियो। इहा त सॼे ॻोठ खे ख़बर आहे, पर इन्ही में असां छा था करे सघूं कमदार? जमाल खान, कुझु सोचण जी सम्झण जी कोशिश कर। रईस जी बेअंदाज़ मिल्कियत आहे। जिन रईस खे औलाद न थियो त हुन जी मिल्कियत कांव ऐं कुता खाई वेंदा। इहो त ज़ाहिर आहे, जेकॾहिं रईस जो को वारस न हूंदो त संदसि मिल्कियत भाई हड़प करे वेंदो। इहा ई त ॻाल्हि आहे जमाल खान, इहा ई ॻाल्हि आहे। तॾहिं त रईस सोचियो आहे त पहिरीं घरवारीअ मां जे औलाद नथो थिए त ॿी शादी कयां। रईस आहे हिकु छा 5 शादियूं करे सघे थो? जबार, ॻोठ में त रईस लाइ अणखुट रिश्ता आहिनि, पर रईस जो रायो सॼो तव्हां ॾे आहे। छा मतिलबु आहे कमदार? जमाल खान, मतिलबु साफ़ आहे। तव्हां खां रईस लाइ रिश्तो घुरण त आयो आहे। इहा त तव्हांजी ख़ुशनसीबी चइबी। जमाल खान, तुंहिंजी तुंहिंजे पुटनि जी जे रईस रायो हिते ॾेखारियो। इहो छा पिया चओ कमदार? जमाल खान, अहिड़ा रिश्ता रोज़ रोज़ कोन ईंदा। कमदार, बाबा वेठो आहे, घर जो वॾो आहे, जेको फ़ैसिलो करे। कमदार, कुझु ॾींहं असांखे सोचण जो मौक़ो ॾियो। जमाल खान, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, भले तव्हां सोचो, 2 ॾींहं तरसी पोइ हारे ईंदुसि। कमदार वॾा, रईस जी दुश्मनी बि वञी उरूज ते पहुती आहे। किथे ईअं न थिए जो वक़्त खां अॻु में। जमाल खान, हाथी न जॾहिं जूह में हलंदा आहिनि त कुता त हुनजे पोयां भौंकंदा आहिनि। कुतनि जे भौंकण जे करे हाथी पंहिंजी जूह छॾे न वेंदा आहिनि। ऐं ॿियो त अहिड़ियुनि हल्कियुनि फुल्कियुनि ॻाल्हियुनि ते कन था ॾियो, कन ई न ॾियो न ताईं। मुल्क बाह थी वियो आहे ऐं अञा चवे थो त। जमाल खान, कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। रईस खां पहिरीं असीं पंहिंजो सिर ॾींदासूं। अड़े कीअं जबार? सचो आई कमदार, रईस खे अकेलो कोन छॾींदासीं। जमाल खान, जे रईस खे अकेलो छॾणु नथा चाहियो ऐं पंहिंजो ई सम्झोसि था त पोइ हा मिटी तव्हांखे क़बूल करणी पवंदी। ठीकु आहे, ऐं 2 ॾींहंनि खां पोइ वरी मोटी ईंदी, पर तव्हां ॿिनि हाण जो कयो हा ई कजो, न मूंखे न खपे। अलाह चङाई कंदो। महिरबानी साईं। जमाल खान, तुंहिंजा लख थोरा। जवार, वरी तूं पंहिंजे खे सम्झाए छॾिजां, ठीकु आहे? जुमा, कहिड़ा हाल अथई?
कुर्ब कुर्ब दुआ बाबा आनंद शांतियूं कल्याण सफ़ा मन लोह अंग्रेज अञा हिते वेठा आहियो त जांच लधी अथव अदा जांच लही आया आहियूं रुगो चांहि पीअण ॾियो ऐसा न कीअं जल्दी चांहि खणी अच रईस छा थो चए मीर खान रईस खे जवाननि जो हथ ई न आहे लॻो रईस उन ॾींहुं चवे पियो त मीर खान वारा होटल ते न अचनि मास्तर रेस केरु थींदो आहे ही होटल असांजो रोज़गार आहे केरु बची सघे थो पियो बस पुट तुझे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे ऐसा न जे तू रेस ई डबड़ा नथो सही सघी त ॻाल्हि कर रेस असां सां पुॼी नथो सघे वते तो ग़रीबनि खे दॿाईंदो जुमा जांच कर त रजब असांखे किथे मिलंदो जुमा इहो कमु कर रजब खे वठी अच यार नबना रजब खे वठी जा पर रजब वियो अथव शहर ॾे नमूनो करण तोखे पक्का त रजब शहर वियो आहे मां पाण रजब खे शहर वेंदे ॾिठो आहे सुबुह नमूने जे लाइ शहर मां वापसि अचण वारो हूंदो महिमानी था झलियोसि जीअं ई गाॾी मां लहे न ईअं टेढ़ाए घर ताईं हली छॾियोसि अदा रुगो ट्रोड़ायूंसि पूरो न कयूंसि रजब मुंहिंजी हक़ल ॿुधी हथ मोह थी वेंदो हाज़र हुनखे मारण जी ज़रूरत न आहे अचो त हलो छो समझूं घणा ॾींहं थी विया असांजे ॻोठ में को ठकाओ ई कोन थियो आहे अॼु ॾहो ॾींहुं आहे का बंदूक कोन हलंदी आहे अॼु बंदूकूं हलंदियूं लाश किरंदा सम्झा अरे ॿुधाए काॾे पियो वञी यार अॼु मां ग़रीब जो ॿारहां मुंहिंजे घर में मच्छीअ जी पुछड़ी बि कान्हे का बेली मूंखां टरो ॿिए कंहिंसां वञी नमूनो करियो अरे जुमा इहो ॿुधायो त मीर आचर नबू केॾा पिया वञनि यार अचनि पिया एहसान जे होटल ताईं वञनि पिया रजब जे पोयां को नमूनो करण इहा ई मूंखे ख़बर आहे रजब जे पोयां रजब काॾे वियो आहे मूंखे न अथव ख़बर हा बाक़ी मास्तर नबन खे ॿुधाए पियो त शहर वियो आहे तोखे पक्का त रजब शहर ॾे वियो आहे न मूंखे ख़बर न आहे मास्तर पियो ॻाल्हि करे पियो ॿिए सां को नमूनो आहे हाणे छा कयूं था अदा हलूं था घर हली अदा वॾे सां था ॻाल्हि कयूं पोइ जेका हुनजी मर्ज़ी अड़ी वारू कयो डुक कयो तव्हांजो शाहिद आहे मुफ़्त में पादर न खाराइजोसि थी न वञेसि को ॿियो नमूनो हा तकड़ कयो अच मजो नबन आचर वठो वारो केस पकड़े से खड़ी जो उठो